अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सतरंगी प्रोग्राम इंटरनेट सां गॾु अवां जी मेज़बान शबनम नवाज़ हाज़िर ख़िदमत आहे। जहिड़े तरीक़े सां इंटरनेट जा 7 रंग थियनि था, बिल्कुलु उन ई तरह सां असां हिन प्रोग्राम में 7 रंगनि जी माला सजाई आहे। ऐं हिन माला जो जेको पहिरियों रंग आहे उहो आहे सिंध जे सदा हयात शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो बेत। ऐं नाज़रीन, हिन रंग जो नालो आहे शाह मुंहिंजो साह। साजन मूं जी सर्तियूं जे ॾिसो सभु हुई त सुम्हो की न सुख थी पासो वर ॾेई मुंहां अॻे ई घिड़ो सभु घड़ा खणी। साजन मूं जी सर्तियूं अलाह जे ॾिसो सभु हुई सुम्हो की न सुख थी ओ पासो वर ॾेई सुम्हो की न सुख थी पासो वर ॾेई ओ मुंहां अॻे ई घिड़ो सभु घड़ा खणी। ऐं नाज़रीन, हाणे इंटरनेट जो ॿियो रंग जंहिंजो नालो आहे मिठी मुलाक़ात। ऐं नाज़रीन, हिन रंग में असां अवां जी मुख़्तसिर मुलाक़ात कराईंदासीं शोबिज़ ऐं अदब जी दुनिया जी मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि सां। हिन रंग में अॼु असांजी मेज़बान आहे रेहाना खोखर। अचो त कयूं मिठी मुलाक़ात। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र। सगीर इलाही साहब, असां तव्हांजे लाइ ॿुधो आहे तव्हां फ़नकार इब्ने फ़नकार आहियो। हा, अल्लाह साईं जो लख शुक्र। मुंहिंजो वालिद साहबु वाकई आर्टिस्ट हुयो। मूंखे ख़ुशी महसूसु थींदी आहे त मुंहिंजो वालिद साहबु आर्टिस्ट हुयो ऐं मां हुनजे नक्शे क़दम ते हली पियो आहियां। सर तव्हां पंहिंजे फ़न मां केतिरी हद ताईं मुतमिन आहियो? अल्हम्दुलिल्लाह, कमु काफ़ी कयो आहे, काफ़ी ज़माने खां वठी कमु कयां पियो। असुल में मां पाण खे एतिरो न सम्झो आहे हिन वक़्त ताईं। सर तव्हां काफ़ी सालनि खां वठी अदाकारी करे रहिया आहियो। तव्हां हिकिड़ा वरे स्टाइल एक्टर आहियो, तमामु सुठा। त छा तव्हांखे का अहिड़ी ख़्वाहिश आहे त मां हे किरदार अञा ताईं नाहे कयो, हे किरदारु मूंखे मिले त मां कयां, ऐं मतिलबु तव्हांखे हुजे हिकिड़ो जुनून त मां इहो किरदारु कयां? रहना ख़्वाहिश हक़ीक़त पुछो त जॾहिं बि मां कैरेक्टर ॾिसंदो आहियां, जेके मुंहिंजा दोस्त मूंसां गॾु कमु कंदा आहिनि त हर कैरेक्टर लाइ चवंदा आहिनि त जेकर मां इहो कैरेक्टर मां कयां, पर मूंखे ख़्वाहिश जेका आहे विलन जे कैरेक्टर जी ॾाढी आहे, जेकर विलन जो कैरेक्टर मिले त कयां। सर भला अहिड़ो को अदाकार जंहिंसां तव्हां कमु करणु चाहियो, तव्हांजी ख़्वाहिश हुजे त मां इन अदाकार सां कमु कयां? ख़्वाहिश मुंहिंजी हिकिड़ी अहिड़ी ख़्वाहिश हुई जो जॾहिं असां पहिरियों हर शख़्स कहाणीअ जो हिकिड़ो असां ड्रामो करणु वियासीं साईं शफ़ी मोहम्मद शाह वटि, ऐं जॾहिं मूं साईं शफ़ी मोहम्मद शाह खे ॾिठो कमु कंदे त मुंहिंजी ॾाढी ख़्वाहिश हुई त मां बि इन ड्रामे में गॾु हुजां साईं सां, मां बि जेकर कैरेक्टर कयां। अनवर सोलंकी साहब मूंखे ॾाढा वणंदा ऐं उन्हनि सां बि कमु कयो मूं। तक़रीबन सभिनी एक्टरनि सां मूं कमु कयो आहे। सर तव्हां फ़ारिग वक़्त में छा कंदा आहियो? म्यूज़िक ॿुधंदा आहियो या कुझु लिखंदा आहियो, या मतिलबु तव्हांजो शौक़ु छा आहे? अल्हम्दुलिल्लाह, फ़ारिग वक़्त में मूंखे थोरी घणी उस्तादनि जे तरफ़ां हिकिड़ी शइ मिलियल आहे। पोइ फ़ारिग वक़्त में हूंदो आहे न त मां उन में जेको आहे सो पेंटिंग ई कंदो आहियां। अच्छा सर, हिकिड़ो आख़िरी क्वेश्चन तव्हां खां, तव्हांजो मतिलबु कोई पसंदीदा अदाकार या गुलूकार कहिड़ो आहे जंहिंखे तव्हां घणो ॾिसंदा हुजो, या को फ़नकार जंहिंखे घणो ॿुधंदा हुजो? पसंदि जा गुलूकार अदाकार सभई आहिनि, सुठा आहिनि असांजा सिंधी, पर मूंखे मोहम्मद यूसुफ ॾाढो वणंदो हुयो ऐं हिन वक़्तु मंज़ूर सखीराणी। ऐं अदाकारनि में महमूद सिद्दीकी साहबु हुयो ऐं शफ़ी मोहम्मद शाह साहबु हुयो ऐं अनवर सोलंकी साहबु हुयो। इहे मूंखे ॾाढा वणंदा हुआ। तव्हां सां ॻाल्हाए तमामु घणो मज़ो आयो, यकीनन नाज़रीन बि इंजॉय कयो हूंदो। तव्हांजी बि वॾी महिरबानी। नाज़रीन, असां जी हीअ मुलाक़ात मुख़्तसिर इन करे कराईसीं छो त असां चाहियूं था असां खे इंटरनेट जे 3 रंग जी तरफ़ जल्द अज़ जल्द वठी हलो।
ऐं टियों रंग आहे सिनेमा रंग। नाज़रीन, हिन रंग में असां मूंखे ॾेखारींदासीं पंहिंजे दौर जी मशहूर सिंधी फिल्म जो गानो, उन जी हिस्ट्री सां गॾु, यानी इहो गानो ॻायो कंहिं आहे, गाने जो शाइर केरु आहे, मौसीकार केरु आहे, फिल्म साज़ ऐं हिदायतकार केरु आहे, ऐं उन सां गॾोगॾु इहो गानो कहिड़नि अदाकारनि ते पिक्चराइज़ कयो वियो ऐं कहिड़े साल में इहा पिक्चर रिलीज़ थी, इहो सभु असां मूंखे ॿुधाईंदासीं। आहे न नाज़रीन केॾी न रिसर्च वारी ॻाल्हि। लिखी छो तो दिल परा लिखी छो तो जाना थी मां तुम्ही आहे चोर 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 मुंहिंजी दिल जा चोर दिल परा लिखी छो तो जाना थी मां तुम्ही आहे चोर 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 मुंहिंजी दिल जा चोर। ऐं हाणे नाज़रीन वठंदासीं हिकु नंढड़ी साही। ऐं नाज़रीन हाणे वारो रंग असां सजायो आहे कवि जी कविता सां। शेर बराबरि सिका न आहिनि पोइ बि आहियूं धनवान।
शेर बराबरि सिका न आहिनि पोइ बि आहियूं धनवान, कोयल कंहिं लाइ ॻाए थी सो छा सम्झनि नादान। पहिरें उघाड़े पंधु वियो पए कंहिं न सुञातो प्यार, पहिरें उघाड़े पंधु वियो पए कंहिं न सुञातो प्यार, जिस्मनि जी चांड्रोकी ॻोल्हे माया जो संसार। ॿार घिटीअ में रोए थो पियो उनखे तूं परचाए, ॿार घिटीअ में रोए थो पियो उनखे तूं परचाए, धर्म कर्म जे धागनि में तूं उलझी थो छाला। सांझी थी आ तूं बि झुॻीअ में पंहिंजो ॾीयो ॿार, सांझी थी आ तूं बि झुॻीअ में पंहिंजो ॾीयो ॿार, चंड को तुंहिंजो यार त नाहे तंहिं लाइ की न निहार। जनमनि ताईं जीअरो रहंदो तुंहिंजो मुंहिंजो प्यार, जनमनि ताईं जीअरो रहंदो तुंहिंजो मुंहिंजो प्यार, तूं काछे जी कूंजत आहियां मां तुंहिंजो हालार। तुंहिंजा न थी सघियासीं कंहिंजा न थी सघियासीं, तुंहिंजा न थी सघियासीं कंहिंजा न थी सघियासीं, दिलि ते किरिया थे ॻोढ़ा सुॾका न थी सघियासीं। तुंहिंजो जनम ॾिहाड़ो, तुंहिंजो जनम ॾिहाड़ो तोहफ़ा न थी सघियासीं। हर को विहारे भरिसां, हर को विहारे भरिसां अहिड़ा न थी सघियासीं। उजड़ी वियासीं लेकिन धोखा न थी सघियासीं, तुंहिंजा न थी सघियासीं कंहिंजा न थी सघियासीं। सूंहं जा उजरनि पखियुनि में थी रहे, सूंहं जा उजरनि पखियुनि में थी रहे, शाइरनि जे साह दिलनि में थी रहे। तुंहिंजे गुज़रण बैदि बि कई पहर, तुंहिंजे गुज़रण बैदि बि कई पहर, तुंहिंजी ख़ुशबू ॼण घिटियुनि में थी रहे। छा सियारो छा उन्हारो बसि फ़क़ति, छा सियारो छा उन्हारो बसि फ़क़ति, दर्द जी मौसम झुॻियुनि में थी रहे। नाहे शावर में उहा मुंहिंजा पिरी, नाहे शावर में उहा मुंहिंजा पिरी, ॻाल्हि जा मींहं जे कणनि में थी रहे। सूंहं जा उजरनि पखियुनि में थी रहे, शाइरनि जे साह दिलनि में थी रहे। नाज़रीन चवंदा आहिनि त इल्म इंसान जी टीं अख आहे, पर असांजी इंडलठ जे हिन रंग में असांजी टीं अख आहे कैमरा। नाज़रीन हिन रंग में हर हफ़्ते हूंदो हिकिड़ो नओं रंग ऐं टीं अख जी शुरूआति कयूं था असां हिकिड़ी नंढड़ी डॉक्यूमेंट्री सां। लाड़काणे शहर जे नज़र मोहल्ले में वाक़ई ही ख़ूबसूरत ऊंची ऐं रवायती तर्ज़ ते जुड़ायल ही हसीन दरगाह हाफ़िज़ मोहम्मद शफ़ी साईं जी आहे। साईं जन असल टंडो मोहम्मद ख़ान जा रवासी हुआ। मुर्शिद जे इश्क में ज़िंदगी जा आख़िरी ॾिहाड़ा लाड़काणे में वसायूं। पाण मोहम्मद क़ासिम मशहूरी वारे साईं जा मुरीद हुआ। खेनि जेको इश्क भाङे में नसीब थियो उहो रंग सभिनी जे साम्हूं आहे। हाफ़िज़ मोहम्मद शफ़ी साईं जी तमामु घणी शाइरी संदसि हथ अखरनि में मौजूदु आहे, जंहिंमां कुझु कलाम आशिक़ निज़ामाणी, इलियास सांगी, कमल निज़ामाणी ऐं ॿियनि संदन फ़क़ीरनि मुरीदनि पए वक़्तु ब वक़्तु ॻाया आहिनि। हो पुनल में दे दी ज़ात जलाल मस्तो मस्त कलंदर ला, पुनल में दे दी ज़ात जलाल मस्तो मस्त कलंदर ला। हाफ़िज़ साईं जन पाण बि केतिरा ई साल भिट धणी जी दरगाह में फ़क़ीरनि सां गॾु शाह साईं जूं वायूं ॻाईंदा हुआ। संदनी आवाज़ में लतीफ़ साईं जी वाई जो नमूनो पेश कजे थो। हाफ़िज़ साईं जे रोज़े ते चौथीं रजब ते हर साल मेलो लॻंदो आहे, जिते हज़ारनि जे तइदाद में ठटे, जाती, बदीन, कराची, टंडो मोहम्मद ख़ान, हैदराबाद, दादू ऐं ॿियनि शहरनि मां मुरीद कही अचनि था ऐं संदन रोज़े ते हाज़िरी भरींदा आहिनि। उनखां अलावा हर साल 10 रबीउल अव्वल ते महफ़िल मीलाद मुनक़द कई वेंदी आहे। हिन साल दरगाह मशहूरनि जा बुज़ुर्ग साईं मुनीर जन मीलाद में शिरकत करण लाइ आया, जिन ख़ैर जी दुआ घुरी ऐं मीलाद जी महफ़िल में शिरकत कई। भुली जावेदानी हवा
ऐं वरी हिकु दफ़ो ॿीहर वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी साई बटण जो। ऐं हाणे नाज़रीन अवां जे मुखनि ते मुर्कूं विखेरण जे लाइ घड़ी खनि जे लाइ अवां जे दुखनि ऐं ग़मनि जी दुनिया खां दूर अवां खे हिकु अहिड़ी दुनिया में वठी था हलूं जिथे आहिनि सिर्फ़ ऐं सिर्फ़ रहकड़ा। असांजे हिन रंग जो नालो आहे दोस्त खड़ी कनि दिलि विंदरायूं। ॾिसो बेगम साहिबा, अॼु ॾींहं ताईं तव्हां जेको कुझु बि मूंखे चयो आहे मूं तव्हांजो हुकुम सां रखण ते रखियो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि हमेशह मूंखे परेशान कंदी आहे। रोज़ु चवंदो आहियां त अॼु ॿुधायां अॼु ॿुधायां अॼु ॿुधायां, पर अॼु बसि इन जे करे तव्हांखे हिते वठी आयो आहियां त उहा ॻाल्हि तव्हां खां अॼु हिते पुछां। हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में जेकॾहिं मां मरी थो वञा त छा तूं ॿी शादी कंदी? न साईं, अहिड़ी ॻाल्हियूं छो था कयो? अगरि ख़ुदा न ख़ासि अहिड़ी का ॻाल्हि थी बि वई त मां शादी छो कंदमि? मां अॼु पंहिंजी भेण सां सॼी ज़िंदगी रहंदमि। पर जीअं अगरि मां जो मरी वञा त पोइ तूं छा कंदे? अहिड़ी ॻाल्हि न कंदी कर। अलाह साईं तुंहिंजे सिर वक़्तु लाइ ख़ैरु करे। तोखे मां घणा दफ़ा चयो आहे त तूं इहे ॻाल्हियूं न कंदी कर। ख़ुदा न ख़ासा जेकॾहिं तोखे कुझु थी बि वियो, तूं मरी बि वईं त मां बि सॼी ज़िंदगी तुंहिंजी भेण सां ई गॾु रहंदुमि। छा? अरे यार, घुमण फिरण जो प्रोग्राम कंदी, कुछ खाइण पीअण जो भी प्रोग्राम कंदी या न कंदी? यार रिक्शा वरी छा कंदासीं, मिड़ी गॾिजी सॾिजी जहान जोड़ींदासीं। सही आहे बाबा, सही आहे। इहो घर बांगो कुकुड़ बीठो आहे, इन खे खणी था फकाए विझूं। बाक़ी इहो 200-150 किलो ते चांवर था मिलनि न, इहे 2-3 किलो घुराए वठ बा। यार त पोइ घी ऐं गरम थधो मसालो मां खणी ईंदी। जे इहा ॻाल्हि आहे त सब्जी ऐं साओ मसालो आउं वठी ईंदुसि। ओ वॾा, रुगो चुपी चुपां असांजूं ॻाल्हियूं पियो ॿुधे। तूं ॿुधाए त असांजी पिकनिक में छा छा खणी ईंदे? ओ जी मैं की लियाण, तुसां जड़ा पकाना है तो मैं खाना है, और की। हाँ सलामकुम। वालेकुम अस्सलाम। केर हुई या? ऐं तोखे सलाम छो कयो? यो सलाम, यो मां पाण परेशान आहियां। तूं परेशान आहे? तूं वरी छाजे का परेशान आहे? यो इन करे उनखे छा ॿुधाईंदुसि त तूं केरु आहे? छा? हा। अरे तोखे ख़बर आहे मूंखे अॻे अॻे कीअं मिश स्कूल में चमाट हई हुई न? कीअं आई? हीअं हई हुई न। अरे ॻाल्हि ॿुध, ये जेकी चमाट हुई ये सच्चीअ में ई कि न मज़ाक में आई? मां सच्ची में हई, मां कंहिंखां डिॼाड़ थी छा को? हाँ सच्चीअ में ई त पोइ खेड़ा, न त मां कंहिंजी मज़ाक न छॾंदी आहियां। हाँ अलाह मगर देख खबर भला शहर में सफाई की है? सफाई खबर न थी छा? म्यूनिसिपालिटी वारनि नओं निज़ाम मुतारिफ़ करायो आहे। हाणे तोखे सॼे शहर में गंद मिलंदो ई कोन, छो त सॼे शहर में चौंक चौंक ते गंद पेटी ठाराई अथनि। म्यूनिसिपल कमेटी और नओं निज़ाम एॾो कूड़, सॼो कूड़। ऐं नाज़रीन हाणे इंटरनेट जो सतों ऐं आख़िरी रंग आहे सुरनि जी सदा। नाज़रीन हिन रंग में असां सिंध जे फनकारनि खां उन्हनि जा मशहूर गाना ॿुधंदासीं जेके अव्हांजे दिलि जे तारुनि खे ज़रूरु छुहंदा।
कदम वधन था। थोड़ा पिरी छो कदम वधन था, नाज़ इहे छो दिल खे वणन था। थींदो दिल ते वार भला, इहा ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई। खबर मूंखे ॾाढी देर सां पई। जाॻिया दिल में प्यार ला। सुरन जी सदा सां गॾु प्रोग्राम इंडलठ जो वक़्तु पूरो थियो। ईंदड़ हफ़्ते वरी नवां रंग खणी अव्हां जे अॻियां हाज़िर थींदसि। तेसिताईं शबनम नवाज़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह पाक।